अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मां यहाँ सुहेल अहमद। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख सुप्रीम कोर्ट जे एडहॉक जज तौर हलफ न खणण जो फ़ैसिलो कंदे सदर ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो। ज़रियनि मूजिब जस्टिस अहमद अली शेख कानूनी माहिरनि सां मशावरत बाद ख़त लिखियो ऐं हू कानूनी वेढ़ विढ़ंदो। कानून वारे वज़ारत जस्टिस अहमद अली शेख खे सुप्रीम कोर्ट जो एडहॉक जज बणाइण जो नोटिफिकेशन जारी कयो। सुभाणे ऐवान सदर में हलफ बरदारी तक़रीब रथियल हुई। क़ौमी सलामती कमेटी चयो त अफ़गान मसइले जो को बि फ़ौजी हल नाहे। आलमी बिरादरी मसइले जे पुरअमन हल लाइ कोशिशूं जारी रखे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सियासी ऐं अस्करी क़यादत जे इजलास दौरान अफ़गानिस्तान में सियासी सरगर्मियुनि ते पाबंदी न लॻाइण जो मुतालबो कंदे समूरियुनि धुरियुनि जो ज़ोर भरियो वियो त अफ़गान शहरनि जे बुनियादी इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वञे। पाकिस्तान पंहिंजे पाड़ेसरी मुल्क में अमन चाहे थो। दुनिया गुज़िरियल 4 ॾहाकनि दौरान पाकिस्तान पारां ॾिनल क़ुर्बानियुनि जो एतिराफ़ करे। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में अफ़गानिस्तान जे सूरतहाल ऐं ख़िते ते उन जे असरनि ते सलाह मशवरा आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जी वीडियो लिंक ज़रिए शिरकत। हैदराबाद में बिना इतला जे मोबाइल फोन नेटवर्क जुज़वी तौर बंद। रुगो हिकु मोबाइल कंपनी जी सर्विस जारी। अक्सर इलाक़नि में 3 मोबाइल कंपनी जा वाहपेदार परेशान। काबुल में अमरीकी सफारतखानो बंद। एयरपोर्ट ते चकरनि में 5 ॼणनि जे मारिजण बाद छिकताण। PI अॼु काबुल लाइ ऐलानियल उॾामूं मुअतल करे छॾियूं। नेटो मूजिब काबुल एयरपोर्ट तां समूरियूं कमर्शियल उॾामूं मुअतल आहिनि। रुगो फ़ौजी जहाज़ उॾाम करे सघनि था। वधीक 6000 अमरीकी फ़ौज काबुल पहुचंदा। तालिबान पारां अफ़गानिस्तान में 20 सालनि खां जारी जंग जे ख़ात्मे जो ऐलान। मुल्ला अब्दुल गनी बरादर चयो आहे त तालिबान जो असुल इम्तिहान हाणे शुरू थियो आहे। अवाम जी ख़िदमत करे दुनिया लाइ नओं मिसाल ठाहिणो आहे। तालिबान जे सियासी तर्जुमान मोहम्मद नईम चयो आहे त नई हुकूमत जी जोड़जक जल्द वाज़े थींदी। अकेला रहण नथा चाहियूं। आलमी बिरादरीअ जा ख़ुदशा ख़त्म करण लाइ तयार आहियूं। अफ़गान सरज़मीन कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ इस्तेमाल न थींदी। न ई कंहिं मुल्क जे मामलनि में मुदाख़िलत कंदासीं। उमीद आहे त परॾेही क़ुवतूं हाणे अफ़गानिस्तान में नाकाम तजुर्बा न वरजाईंदियूं। अमेरिका अफ़गान फ़ौज जे नाकामीअ जो एतिराफ़ करे वरितो आहे। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन चयो आहे त अफ़गान फ़ौज तवक़्क़ुअ जे उबतड़ हुई। 20 सालनि खां तरबियत ऐं हथियार ॾियण बावजूदि अफ़गान फ़ौज जी सघ ऐं सलाहियतुनि जो अंदाज़ो न लॻाए सघियासीं। अफ़गानिस्तान जे अॻूणे सदर अशरफ गनी ताजिकिस्तान मां सोशल मीडिया ते जारी कयल पैगाम में चयो आहे त तालिबान खेसि काबुल छॾण लाइ मजबूर कयो। तालिबान काबुल ते हमिलो करण आया हुआ। हू रतो छाण खां बचण लाइ वतन छॾे आयो। चीन पारां तालिबान हुकूमत सां दोस्ताना लाॻापा क़ाइम करण जी ख़्वाहिश ज़ाहिर। रूस चयो आहे तालिबान सरकार सां लाॻापनि जो दारोमदार संदन रवैये ते आहे। सुभाणे रूसी सफ़ीर तालिबान क़यादत सां मुलाक़ात कंदो। बरतानवी वज़ीर आज़म बोरिस जॉनसन पारां यूरोपीय मुल्कनि खां तालिबान हुकूमत खे तस्लीम न करण जी सलाह। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख जी माज़रत कम न आई। खेसि सुप्रीम कोर्ट जो एडहॉक जज बणाइण जो नोटिफिकेशन जारी। कानून वारे वज़ारत पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब जस्टिस अहमद अली शेख सुभाणे एडहॉक जज तौर हलफ खणंदो। कानूनी माहिरनि मूजिब हलफ न खणण जी सूरत में जस्टिस अहमद अली शेख खे रिटायर्ड तसवर कयो वेंदो। सॼे मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निसाब लागू करण जो ऐलान। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त दुनिया में हिकु जहिड़ो निसाब पढ़ायो वञे थो। रुगो पाकिस्तान में 3 निसाब हुआ, जंहिं करे मुआशिरो 2 हिसनि में विरहाइजी वियो। ज़हनी ग़ुलामीअ जा ज़ंजीर टोड़े हिकु रुख़ में अॻिते वधणो आहे। वॾा क़दम खणबा आहिनि त ॿेड़ा साड़े अॻिते वधिबो आहे। कामयाब इंसान जी ज़िंदगीअ मां सबक़ पिराइण घुर्जे। 8हीं, 9हीं ऐं 10हीं में सीरत नबी पढ़ाई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त हाणे मदरसे सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में हिकु ई निसाब पढ़ायो वेंदो। सिंध सरकार थापियल निसाब खे मञण खां इनकार करे छॾियो। सिंध सरकार एतिराज़ जो मौक़िफ़ आहे त 18हीं तरमीम खां पोइ तालीम सूबाई मामिलो आहे। कोरोना वायरस वधीक 72 हयातियूं खसे वरितियूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3669 नवां केस ज़ाहिर।
4787 मरीजन की हालत गणतीअ जोगी। एनसीओसी मूजिब मस्बत केस की शरह 6.8% रही। जीडीए एमपीए नुसरत सहर अब्बासी बुरको पाइण शुरू करे छॾियो। वीडियो बयान में नुसरत सहर अब्बासी चयो आहे त बुरको पाइण मुंहिंजो ज़ाती फ़ैसिलो आहे। ॿिए कंहिंखे पर्दे लाइ न चवंदसि, जेसि ताईं ज़िंदा रहियसि पर्दे में रहंदसि। असेंबली इजलास में पर्दे सां ई अटेंड कंदी रहंदसि। सहाफ़ी अजय लालवानी क़त्ल केस जी जांच कंदड़ जेआईटी एसएचओ समेत 3 ॼणनि जा नाला एफआईआर मां ख़ारिज करण ऐं सिविल अस्पताल जे डॉक्टर धर्मपाल जो नालो केस में शामिल करण की सिफारिश करे छॾी। सखर जे दहशतगर्दी ट्रोट अदालत पारां रिपोर्ट ते बेएतमादी ज़ाहिर, ईंदड़ ॿुधणीअ ते वारसनि ऐं शाहिदनि खे पेश करण जो हुकुम। कंबरलग ॻोठ पाणी जे वारे तां चांडिया ऐं बूहड़ बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में थियल खूनी झेड़े जो निबेरो। पीपीएमपी नवाब सरदार खान चांडियो जी सरपंची हेठि जिरगे में 3 ॼणनि जे क़त्ल ऐं 3 ज़ख़्मियुनि जो मजमूई तौर 43 लाख रुपया ॾंड विधो वियो। ॿीहर अगराई कंदड़ धुर मथां 40 लाख रुपया ॾंड लॻंदो, फतवा जारी। मीरवा गोरचाणी वेझो 65 वरनि जी पीरसन मुबैना तौर पाण मथां बंदूक जो फायर करे आपघात करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त मोहम्मद लुंड कैंसर जे मर्ज़ में वरतल हो ऐं तंग अची आपघात कयो। कंबरलग बेर शरीफ़ जे रहवासी 42 वरनि जे अब्दुल शकूर तुनियो बेरोज़गारीअ खां तंग अची फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। मलीर जे मेमण ॻोठ वारे इलाक़े में हथियारबंदनि गोलियूं हणी औरत समेत 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कराची जे साइट एरिया में क़त्ल थियल पोरियत रियाज़ अली चांडियो जो मढ़ वारस ॾिनो माछी उमाणियो वियो। काज़ी अहमद वेझो कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार अज़ीज़ अख्तर फोती खुशाब जो रहवासी हो। भूबक जे पोल्ट्री फार्म में 2 पुरोहितनि ते वहशाणे तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बाद डीआईजी हैदराबाद मामले जो नोटिस वरितो। पोल्ट्री फार्म मालिक ऐं बासर जवाबदार मुनीर मीरानी समेत 3 ॼणा गिरफ़्तार। जवाबदारनि चोरीअ जो इल्ज़ाम हणी पोरियत गुलाम नबी लेगारी ऐं असगर खोखर जा हथ पेर ॿधी तशद्दुद करण बाद खेनि पुलिस हवाले कयो हो।